वर्क में निकिता आहियूं तव्हां यकीन ॼाणो एॾो सुठो रिस्पॉन्स असांखे मिले पियो थो ऐं माण्हू पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खां एॾो बेज़ार थी चुको आहे। हीअ असांखे यकीन कयो अहिड़ो पियो थो रिस्पॉन्स मिले जीअं बीबी शहीद 88 में इलेक्शन शुरू कई पंहिंजी कैंपेन त अहिड़ो ई रिस्पॉन्स हाणे सिंध जा माण्हू असांखे ॾियनि था पिया। तव्हां ॾिसो पिया था मीडिया ते जिथे किथे माण्हुनि जो रदमल अचे थो पियो, नुमाइंदनि खां पुछनि पिया था, उहो रुगो हिन जे करे हिननि जे पंहिंजे करतूतनि जे करे। हिननि सदाई पैसे खे अवलत ॾिनी आहे, माण्हुनि जी प्रायोरिटीज़ खे न ॾिनी अथऊं अवलियत। छा माण्हुनि खे डिलीवर कयो अथऊं इहो त जिथे किथे सुवालु हले पियो, इस्लामाबाद में बि हले पियो, पंजाब में बि हले पियो, ॿियनि सूबनि में बि हले पियो त पीपल्स पार्टी जी जेका बैड गवर्नेंस रही आहे उन जो ई रद्दमल आहे। पीपल्स पार्टी ॿियनि 3 सूबनि में त कुझु आहे कोन, उते त हाणे हुननि खे कैंडिडेट बि कोन था मिलनि। सिंध जे अंदरूने सिंध ते अची बीठी आहे पीपल्स पार्टी ऐं इनशाला हाणे सिंध जो नौजवान, सिंध जो हारी, सिंध जो मज़दूर सभु जागी चुका आहिनि। उहे सम्झनि था पिया त उन्हनि खे हिकिड़ी क़यादत मिली आहे GDA जे नाले सां। हिननि जो दिमाग़ ख़राबु हो त हिननि बि सम्झनि पिया त पीपल्स पार्टी में सभु वॾेरा सां शामिलु करे छॾिया आहिनि ऐं पीपल्स पार्टी का अल्टरनेट कोन्हे को सिंध जे माण्हू वटि। सिंध जो माण्हू वेंदो काॾे, इन जे करे हिननि पैसे ते घणो ज़ोर ॾिनो। असां ख़रीदो फ़रोख़्त कंदासीं, माण्हू ख़रीद कंदासीं ऐं घरनि में वेही अयाशूं कंदासीं। पर हाणे सिंध जो माण्हू अलाह जो शुक्र आहे इन ॻाल्हि खे सम्झी चुको आहे ऐं नौजवान उहो सम्झे थो पियो त हाणे पीपल्स पार्टी खे वोट करणु असां पंहिंजी तबाही था सम्झूं त असांखे सुठो रिस्पॉन्स थो मिले इनशाला। ऐं असांजी कामयाबी, असांजी जीत यकीनी ऐं इनशाला GDA जेका आहे सो पीपल्स पार्टी खे इबरतनाक शिकस्त ॾेई करे सिंध में हुकूमत ठाहींदी ऐं मथे मर्कज़ में बि इनशाला GDA जो हिसो हूंदो। मां अव्हांजे तवसुल सां सिंध जे माण्हुनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे खुदारा हाणे मतिलबु तव्हां सुञाणो पाण खे, पंहिंजी अहमियत सुञाणो, पंहिंजे हक़नि जो वक़्तु वठण जो वक़्तु अची चुको आहे। 25 जुलाई ते GDA जे उमेदवारनि खे कामयाबु कयो, इहा कामयाबी तव्हांजी हूंदी ऐं जेका GDA जी क़यादत गॾु थी आहे उहे सभु माण्हू पीपल्स पार्टी खां रुगो इन जे करे कोन निकिता हुया त हुननि जी ज़ाती मफ़ादात हुया। उहे ॾिसनि पिया त असांजे दोस्तनि खे इज़त कान थी मिले, असांजे वोटर खे इज़त कान थी मिले, असांजे वोटर खे पंहिंजा हक़ नथा मिलनि। मां छा चवां, सॼी दुनिया खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि सदाई पैसे जो अहमियत ॾिनी आहे, पैसे जी सियासत कई आहे। इनशाला हाणे सिंध जे माण्हुनि जो वक़्तु अची चुको आहे त हीअ जेकी तब्दीली जी लहर सॼे मुल्क में हली आहे ऐं हाणे सिंध में उन पुरजोश उन सां हले थी पई, इन में सिंध जो माण्हू पंहिंजो हिसो वठे ऐं भलाई जी तरफ़ अची वञे ऐं इनशाला GDA जी क़यादत सिंध जे माण्हुनि खे भलाई जे रस्ते ते वठी थी वञे। इन में पंहिंजो हिसो विझी करे GDA जे उमेदवारनि खे ॼण कामयाबु कंदा, इनशाला हिननि जी कामयाबी थींदी ऐं असांजे नौजवाननि जो मुस्तक़बिल रोशन रहंदो। MP त सोशल मीडिया ते त हुनजूं तस्वीरूं बि आयूं आहिनि त ऐं किथे बि हिकु रुगो असांखे पंहिंजो रुगो तव्हांखे ॿुधाए त मां असेंबली में 5 सालनि में का 1 मिंट जी बि का क्लिप हुजे असेंबली जी जंहिं ॻाल्हायो हुजे त मुंहिंजे इलाइक़े जा मसइला छा आहिनि। तव्हां इलाइक़ो घुमो था पिया, हू चवे थो पियो त मुंहिंजो मुंहिंजो शहर कंडियारो पेरिस थी चुको आहे। मां त चवंदुसि हुन पेरिस त शायदि ॾिठो बि कोन्हे को, फोटुनि में थी सघे ॾिठो हुजे त हू तसवर ॾिए थो। इहो तव्हां ॾिसो था पिया त अॼु बि असांजे ॻोठनि में, असांजे शहरनि में उहा ई साॻी गंदगी आहे, उहा ई साॻी धूड़ पई थी। उते मसइला आहिनि कोन, हुन त ईअं ई पेश कयो आहे सदाई त उते ॻाल्हायो बि कोन अथई, हू सम्झे थो सभु ठीकु आहे, छो जो हुनजो सॼो कारोबार, सॼो मक़सदु सिर्फ़ु पैसो कमाइणु आहे। हुन कोशिशि हाणे बि इहो कोशिशि इहो करे थो पियो त सिंध जे माण्हुनि जो मां ज़मीर ख़रीद कंदुसि, पर अलाह जो शुक्र आहे सिंध जे माण्हुनि खे सम्झ अची वई आहे, पंहिंजे वोट जी क़दुरु हू ॼाणे चुको आहे, हुनखे ख़बर आहे त मां हाणे किथे मूंखे वोट करिणो आहे। ऐं असां पूरी उमेद आहियूं इनशाला इन बदकिरदार, बेईमान ऐं लुटेरनि नुमाइंदनि खां, सरफराज़ शाह जहिड़े बदकिरदार नुमाइंदे मां इनशाला असांजी जान छुटंदी। अबरार शाह